साहब मूं जेके तव्हां वटि पंहिंजा कागज़ अमानत तौर ते रखिया हुआ साहब उहो मूंखे वापसि घुरिजनि। हाँ, उन्हनि कागज़नि जो शायदि तव्हां कुझु ॿियो सोचे रखियो हुयो। हर कम माण्हू जी सोच खां मुख़्तलिफ़ थींदा आहिनि। जेकॾहिं असांजूं सोचूं सोराना सही हुजनि त पोइ साहब को बि बंदो घाटे जो सौदो न करे। तूं बि सही आहीं अजर, थिए उहो थो जेको उहो कुदरत वारो चाहे थो। हाँ साईं, उनजा इम्तिहान ॾाढा मुश्किल आहिनि। जेकॾहिं आसान हुजनि हा त हर माण्हू फ़रिश्ते मिसल हुजे हा। पुट अजर, ऐं पुछी सघां थो तव्हां खां, तव्हां हिननि कागज़नि जो छा कंदव? जेका तव्हांखे वसियत लिखाई आहे न साहब, बसि उहो ई सोचे रखियो। तव्हां मुंहिंजी वसियत खे पाण वटि संभाले रखिजो। अजर, तव्हांजी वसियत मूं वटि अमानत आहे। उन ते अमल तॾहिं थींदो जॾहिं जो तव्हां मूंखे चयो आहे। दुआ कयो त इहे कागज़ तव्हां वटि वापसि मोटी अचनि। जेकॾहिं वापसि अची वेंदा त पोइ तव्हां मुंहिंजी वसियत ते अमल बि कंदा। कागज़ वापसि न अचण जी सूरत में तव्हांजी वसियत बेकार बणिजी वेंदी। साहब मुंहिंजी पहिरीं कोशिशि इहा हूंदी त कागज़ वापसि अचनि। ही तव्हांजी अमानत आहे। तव्हां केॾांहुं था कयो उन सां मुंहिंजो को बि सरोकार न आहे। महिरबानी साहब, कोशिशि त साहब इहा ई कंदुसि त हक़ वारनि ॾे हक़ पहुची वञे। जंहिं लालच जे गॾ खे मूं पंहिंजे कुल्हे तां लाथो आहे, मां साहब उनखे कॾहिं पंहिंजे कुल्हनि ते सवार कोन कंदुसि। मालिक तव्हांखे साबित कदम रखंदो। महिरबानी साहब। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।